कश्मीर में गुज़िरियल 5 मार्च ते गड़े सां थियल बरसात सबबि 3 यूसीज़ में कणिक जो पोखियल फसल मुकमल तौर ते तबाह थियण ख़िलाफ़ आवाज़गारनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते ॻोठाणनि जीअं ख़ान मज़ारी, मोहम्मद हुसैन मज़ारी, रफ़ीक अहमद मज़ारी ॿियनि दाहींदे चयो त गड़े वारी बरसात में कुझु बि नाहे बचियो, हू खाइण पीअण लाइ बि परेशान आहिनि। उन्हनि वज़ीर आज़म इमरान ख़ान, सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं DC कश्मीर खां मुतालबो कयो त कश्मीर तालुक़े खे आफ़त सटिल करार ॾेई आबादीवारनि खे फ़ाक़ा कशी वारी सूरत खां बचायो वञे। उन्हनि वधीक चयो त कणिक जी फसल ते लखे रुपयनि जो ख़र्च थियो, ॿिज, भाण, ज़रई दवाऊं, व्याज ऐं कर्ज़ खणी कणिक ते ख़र्च कयो जेको मुकमल तौर ते तबाह थी वियो आहे। 22 ॾींहं अॻु क़तल थियल मेरापुर जे सीनियर सहाफ़ी अज़ीज़ मेमण जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ नवाज़ शाह प्रेस क्लब जे सदर ज़ुल्फ़कार ख़ासकली अब्दुल हादी सुमर ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब दौड़ खां रैली कढी वई, जंहिंमें STP अॻवान अली लहारी माझाई, जमात अॻवान ग़ुलाम नबी माझाई, SUP अॻवान ग़ुलाम क़मर मरी समेत दौड़ जे मुख़्तलिफ़ प्रेस क्लबनि जे सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ बाज़ारनि खां थी वेई। नवाज़ शाह दौड़ चौक ते पहुती, जिते सख़्त नारेबाज़ी करे धरणो हंयो वियो। धरणे सबबि रोड ब्लॉक थी वियो ऐं नवाज़ शाह चौक ते गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त अफ़सोस जी ॻाल्हि आहे त 22 ॾींहं गुज़रण बावजूदि शहीद अज़ीज़ मेमण जा क़ातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। सहाफ़ियुनि जो क़त्ल सॼे मुआशिरे जो क़त्ल आहे। हिन मुताबिक़ अज़ीज़ मेमण जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। उन्हनि ऐलान कयो त क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ 16 मार्च ते कराची सिंध असेंबली समूरे सिंध जा सहाफ़ी धरणो हणी वेही रहंदा। क़ातिलनि जी गिरफ़्तारी ताईं एहतिजाज जारी रखियो वेंदो। ॿेड़ भरिसां ॻोठ खोंदी में 11 महीना अॻु ज़मीन जे तकरार तां क़त्ल थियल ॿुढल खोसे जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ उर्स साईंदाद घोघाणी जे सवेर वासनि इमाम बख्श खोसो, इकरार खोसो, अब्दुल मजीद खोसो, ग़ुलाम हुसैन खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में मेहड़ बाईपास खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन मेहड़ प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मेहड़ पुलिस 11 महीना अॻु ॻोठाणे ॿुढल खोसे जे क़त्ल में रूपोश बासर क़ातिल जवाबदारनि ग़ुलाम शबीर खोसे, अख्तर खोसे, इमामुद्दीन खोसे ऐं ग़ुलाम हैदर खोसे खे गिरफ़्तार नथी करे ऐं क़ातिल जवाबदार राजूड़ी ठाह लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि आला अख़्तियारनि खे अपील कंदे चयो त क़त्ल केस में रूपोश बासर क़ातिल जवाबदारनि खे फ़ौरी तौर ते गिरफ़्तार करे खेनि तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk